तो जिनखे सज़ा ॾिनी आहे उहे सज़ा जा न पर मौत जा हक़दार हुआ। रूंटो पर तो राज बंदा राज पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो ख़ैर सां चौथों टीज़र भी अची चुको आहे सोप सीरियल पंजाबी जो। हाणे दोस्तो पुरमो ईंदो। जी हाँ दोस्तो, तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदो हलां, पुरमो हाणे बाक़ी बचो आहे। हिन सूमर ते हिन एपिसोड खे न हलायूं। मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त पुरमो जे कल्ह अची वञे हा त कल्ह ई राति एपिसोड अची वञे हा, लेकिन चौथों टीज़र ॾिनो। मां तव्हांखे चयो न यार 4 टीज़र ॾींदा या पुरमो ॾींदा। हाणे पुरमो बचो आहे। पुरमो हिन हफ़्ते जे अंदरि ॾींदा ऐं नेक्स्ट जेको सूमर अची रहियो आहे हिन सूमर ते इम्कान आहे पंजाबी ड्रामे जो हलण जो। चौथों पुरमो तव्हां ॾिठो जंहिंमें ज़ुल्म जबर ॾेखारियो वियो, इरफान शेख खे हिकु ज़ालिम वॾेरो बि थोरो घणो ॾेखारियो वियो। अहिड़े हिसाब सां घणो कुझु हिन में आहे, ख़ासि करे हिन में अख़्तर खोखर साहब ज़ालिम घणो ॾेखारियो वियो आहे। बहितरीनु जेको आहे कहाणी लॻे पई पंजाबी ड्रामे जी, ज़बरदस्त कहाणी पई लॻे ऐं अचण वारा एपिसोड अञा ज़बरदस्त थींदा। जेको पहिरियों एपिसोड हूंदो उन में त बहितरीनु सीन हूंदा, छो त हिन टीज़र में मालूम थियो आहे त हीउ ड्रामो वॾो ज़बरदस्त वॾे स्केल जो ड्रामो आहे। मां तव्हांखे लगातार अॻे ई ॿुधाईंदो हुउसि त हीउ वॾे स्केल जो ड्रामो आहे, बहितरीनु मेगा सोप सीरियल आहे। काफ़ी दोस्तनि खे हीअ अपडेट असांजी वणंदी हुई। कुझु हिकु अधु चंद जेका अहिड़ा माण्हू हूंदा गौर न कंदा, यानी ख़्यालु न कंदा, लेकिन अॼु ॾिसो तव्हां टीज़र बि अची विया आहिनि सबूत जे तौर ते। असांखे ॾींदा इजाज़त, शायदि कुझु व्लॉग खे सब्सक्राइब कंदा।